रिपोर्ट सरफराज अमन शाहानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िला हैदराबाद तरफा मादर जमहूरियत खातून इनकलाब बेगम नुसरत भुट्टो साहिबा जी 11वीं वर्सी ज़िले ऑर्गेनाइज़रन सत्तार भट्टी अब्दुल मजीद कुरैशी सरफराज शाहानी एडवोकेट पीरल मजीदानो जुम्मन शेख अकबर जयजो जी सदारत हेठ कुरैशी हाउस टंडो यूसुफ में थी गुज़री, जंहिंमें क़ुरान खानी कराए दुआ मग़फ़िरत घुरी वई। अॻवाननि वरसी खे ख़िताब कंदे चयो त ख़ातून इनकलाब बेगम नुसरत भुट्टो साहिबा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत खां पोइ ज़ालिम डिक्टेटर आमिर ज़िया ख़िलाफ़ इनक़लाबी जिदोजहद जो आगाज़ कयो। इन जिदोजहद दौरान खेसि ज़ख़्मी पिणु कयो वियो। हिननि वधीक चयो त बेगम नुसरत भुट्टो साहिबा कारकुननि लाइ छपर छांव हुई। अमर बेगम नुसरत भुट्टो साहिबा खे ज़ालिमनि खेसि झुकाइण लाइ गबरू पुटनि शहीद शाहनवाज़ भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा लाश ॾिना। वरसी तक़रीब में अब्दुल ख़ालिक लाखेर, मुबारक अली अरबाब, सज्जाद अब्बासी, रजब जतोई, अब्दुल गफ़ार कुरैशी, मंठार चांडियो, बिलावल चांडियो समेत केतिरनि ई अॻवाननि शिरकत कई। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो।